हिते देर लॻो वारिस ॾिनो माछी शाख में पानी जी हथरादू खोट खिलाफ़ अली बेग गोदरानी जी आबादगार ऐं हारियुनि जो एहतजाज। टायरनि खे बाहियूं ॾेई रोड बंदि करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि सनाउल्लाह गोडराई, सैफुल्लाह अबू अब्दुल रज़ाक ऐं हलीमुल्लाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना सबबि मुल्क में पहिरियां खां ई बदहाली पैदा थी वई आहे त ॿिए तरफ़ राशि इंजीनियर सनाउल्लाह वारिस ॾिनो शाख में हथरादू पाणी जी किल्लत ॼाणाए पाणी ॾियण जा पैसा घुरी रहियो आहे, जॾहिं त राशि ऑफिसर पारां असलम माछी नाले दारोगे खे चार्ज ॾिनी वई आहे, जेको मनपसंद माण्हुनि खे पैसनि एवज़ पाणी विकिरो करे रहियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। इन्हनि वधीक चयो त लॉकडाउन सबबि फाकाकशी वारी ज़िंदगी गारण ते मजबूर आहियूं। असांजो ऐं असांजे बच्चनि जो पेट गुज़र सालियाने फसल ते थींदो आहे, जेको बि राशि इंजीनियर सनाउल्लाह पारां गॾी रिश्वत तलब करे रहियो आहे, जेका असीं कोन था ॾेई सघूं, ऐं पाणी खोट सबबि हज़ारें एकड़ ज़रई ज़मीन बंजर बणिजण जो अंदेशो आहे, जंहिंजे करे मायूसी जो शिकार आहियूं। जॾहिं त हिननि चूंडियल MPA फरियाल टालपुर ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे अपील कंदे चयो आहे त हू नोटिस वठी राशि इंजीनियर मां जान छॾाए खेसि हितां बदिली कयो वञे ऐं ज़रई ज़मीन लाइ पाणी ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।